नाज़रीन, मीरपुर माथिले में FFC जो पानी छोड़ करण खिलाफ गोठाणन पारां एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़। जी बिल्कुल, इन वक्त असीं FFC गेट ॿाहिरियां मौजूद आहियूं जिते FFC जा पसगिरदाई में रहंदड़ केतिरा ई ॻोठाणा उहे हिते मौजूद आहिनि जेके एहतजाज कनि पिया। सराप एहतजाज आहिनि। हुननि जो चवणु आहे त FFC जेका आहे उनजो पाणी ज़मीन में छोड़ करण सबबि इलाइक़े में केतिरियूं बीमारियूं कर खयूं आहिनि ऐं हिते क्या बि फैसिलिटीज़ न अचो त एहतजाज कंदड़ जेके आहिनि उहे ॻाल्हि छा पिया चवनि, उनजो कहिड़ो मुतालबो आहे, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। एंग्रो फर्टिलाइज़र खां सभई जेके हिते आहिनि फैक्ट्रियूं उन्हनि असांखे रॉयल्टी 6 अरब सालाना ॾियनि थियूं। उहा सिंध गवर्नमेंट असां अवाम ते ख़र्च नथी करे ऐं उहे पंहिंजा बब भरे थी। असां उनखां मुतालबो था कयूं जेकी असांजे नाले ते तव्हांखे सालाना रॉयल्टी मिले थी उहा असांजे मथां ख़र्च कई वञे। असांजे ॻोठनि सां गॾु इन्हनि जेको सनती गदलाइण वारो पाणी आहे उहो जेको उन्हनि छोड़ कयो आहे उन्हनि जे करे असांजी ॻोठ जी पसगिरदाई जेतिरा बि ॻोठ आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट घोटकी पूरो मुतासिर थो थिए इन्हनि जे जर जे पाणी सां। असांजे जर जो पाणी खारो थी वियो आहे। प्रेस क्लब जे अॻियां बि एहतजाज करे चुका आहियूं। FFC इंसामिया जे ख़िलाफ़ आहे जेको ज़हरीलो पाणी जर में छोड़ कयो पियो वञे। पसगिरदाई जा जेके बि ॻोठ आहिनि, जेकी पसगिरदाई जा ॻोठ आहिनि तमामु मुतासिर थियनि था। हर ॻोठ में हेपेटाइटिस B, C, D अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थियूं जनम वठनि। ॻोठ कालू सियाल काजन जो ॻोठ आहे, शाहिद खान चांडियो, ये 4-5 ॻोठ आहिनि जिन्हनि जो पाणी तमामु ख़राब थी वियो आहे। पाणी पीअण जहिड़ो आहे कोन पूरे एरिए जो। जी बिल्कुलु, ही जेके एहतजाज कंदड़ आहिनि हिननि जो मुतालबो आहे त जेका रॉयल्टी ॾिनी पई वञे उहा असांजे इलाइक़े ते ख़र्च कोन पई कई वञे ऐं हितां जो जेको पाणी आहे ख़ासि तौर ते ज़मीन में जेका पाणी छॾनि था पिया उनजे करे इलाइक़े जो जेको ॿियो पाणी आहे उहो पिणु मुतासिर थियो आहे। केतिरनि ई बीमारियुनि जनम वरितो आहे। हिननि आला इंतिज़ामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ही FFC जेका इंतिज़ामिया आहे या घात फैक्ट्री जे पसगिरदाई जा ही जेके ॻोठ आहिनि 10 खां 12 ॻोठ ही उन्हनि ॻोठनि जा मुतासिर आहिनि जेके हिते एहतजाज कनि पिया। जी।